अच्छा इहो ॿुधायो तव्हां शादियूं घणियूं कई? ॿ शादियूं कयूं। ॿी शादी करण जी ज़रूरत छो पेश आई ऐं पहिरें शादी खे छॾण जी छो ज़रूरत पेश आई? पहिरियां जेकी मुंहिंजी शादी हुई उनखे इहो आयो जो असां हिक ॿिए खे सम्झूसीं, पर जेके असांजा आसपास वारा रिश्ता हुया न, आसपास जा माण्हू हुया, उन्हनि खे इलाही तकलीफ़ूं हुयूं। इवन मुंहिंजे पंहिंजे फैमिली मेम्बर्स खे तकलीफ़ूं हुयूं त हू शख़्स मूंखे ईअं रखंदो हो जीअं हिकिड़ो को क्रिस्टन जो पीस न हूंदो आहे त यार हिनखे थोरी मिटी लॻंदी मथां ई मेरी थी वञे ऐं हिनखे थोरो हेॾे कयां मथां ईअं टुटी पए। हू मूंखे इंतिहा जी हद ताईं चाहींदो हुयो, क्रेज़ जी हद ताईं मुंहिंजी केयर कंदो हुयो, मगर जेके आसपास जो माहौल ऐं माण्हू आहे न उन्हनि खां बर्दाश्त न थियो ऐं इतफ़ाक़ सां पाण ई उन्हनि मूंखे शोबिस जॉइन करायो, ठीकु आहे। पर हुननि खे हिकिड़ो असांजे सिंध जो इलाही वॾो अलामा साहिबु हुयो जेको लाड़काणे सां उन्हनि जो तालुक़ु, उन्हनि जा कज़िन हुया, उन्हनि जा कुझु फ़तवा, फैमिली प्रॉब्लम्स, कुझु असांजे विच में ग़लति फ़हमियूं ऐं कुझु थोरा आशिक़ मिज़ाज हुया। त बसि उहे जेका मां चवंदी हुअसि मां त मां, ॿियो केर बि न, बसि उहो। ऐं हाणे उन जॻह ते मां पाण खे ॾिसां थी न, जेकी हाणे मूं में बर्दाश्त आहे न, इहा अगरि मां उन टाइम ते कयां न त मुंहिंजो घर कॾहिं बि ख़राबु न थिए हा। माशाअल्लाह माशाअल्लाह। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए तव्हां में का अहिड़ी आदत न आहे जो माण्हू पंहिंजे माज़ी खे लिकाए, ऐं तव्हां खे ॾाढी यानी तव्हां जे दीदा दिलेरी सां ॿुधायो था त इन जो मतिलबु इहो अथव त तव्हांजे अंदर में कुझु बि न आहे। न, मुंहिंजे ॿारनि जो पीउ आहे ऐं अॼु ताईं असां हिक ॿिए जी रिस्पेक्ट कंदा आहियूं, हिक ॿिए जी केयर कंदा आहियूं। उहो दुनिया जे कहिड़े बि मुल्क में हूंदो आहे, मूंसां राब्ते में हूंदो आहे, पंहिंजे ॿारनि सां राब्ते में। मुंहिंजो हिकिड़ो उसूल रहियो आहे त अगरि तव्हां कंहिंजो थोरो लाहे नथा सघो न त उनखे ॻायो ज़रूरु। हुन माण्हुनि जा इलाही सारा अॼु ताईं मुंहिंजे मथां अहसान आहिनि, अॼु ताईं। उहो माण्हू दुनिया जे जंहिं बि कोने में रहियो आहे, मूंखां गाफ़िल न रहियो आहे। प्रोग्राम शतरंज जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।